जमाल शाह भरसां ॻोठ मलिक ज़रदारी जे रहवासी शाहनवाज़ ज़रदारी पारां संदसि ज़मीन ते बासर पारां कब्ज़े ख़िलाफ़ औरतुनि ऐं ॿारनि सां गॾिजी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते प्रेस क्लब जमाल शाह अॻियां एहतिजाज कंदे शाहनवाज़ ज़रदारी चयो त संदसि सौट ग़ुलाम मोहम्मद ज़रदारी सां ज़मीन जे मामले ते फ़ैसिलो थियल आहे। उन खेसि 3 लाख रुपया ॾियणा कया हुआ, जेको काल्ह उहो वठणु वियो त हुन संदसि तब्दीली कंदे खेसि मोटाए छॾियो। जंहिंखां पोइ हुन फ़ैसिलो कंदड़ अॻवान सैयद फसी अहमद शाह ऐं मोहम्मद अली शाह खे दाह ॾिनी, पर उन्हनि अणॿुधी करे छॾी। हुन SSP शहीद बिनज़ीराबाद खां मुतालबो कयो त संदसि ज़मीन जा पैसा ॾियारे या ज़मीन आज़ादु कराए ॾिनी वञे। मां वियुसि फ़ैसिले में सही चयो बाबा जा 3 लाख वठि, खातो हिन वटि कोन अथई, खातो कोन ॾींदई, 3 लाख रुपया वठि। मां चयोसि तव्हांजे फ़ैसिलो कयो आहे, मूंखे क़बूल आहे, मूंखे 3 लाख रुपया ॾियनि। 3 लाख खे 3 साल थी विया आहिनि, मूंखे 3 सालनि में मूंखे 3 लाख कोन मिलिया। कल्ह मां वियो आहियां, मां चयो ॻाल्हि ॿुध, मां चयो लंडो खणी आयो आहियां, मुंहिंजो घर बि कोन्हे को, मूंखे 3 लाख रुपए जा ॾे। इहे खटि मां उथी मुंहिंजे गिरेबान में हथु विझी ऐं खणी मूंखे दसियो अथसि ऐं मुंहिंजे मथां हथियार खणी कढिया अथसि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।